इहे समूरा पेपर अची बोर्ड में पहुचनि था ऐं पोइ उते ॿाहिरि एजेंट घुमनि था ऐं पोइ तव्हां ॿुधायो तव्हांखे A1 ग्रेड खपे, A ग्रेड खपे, हर कैटेगरी जा अलॻि पैसा। बिल्कुलु इहे शिकायतूं असां ताईं आयल। मखसूस ॿार हुया, उन्हनि खे मखसूस जेके आहिनि उहे रूम्स अलाट करे उते उन्हनि खां पेपर ऐं उन ई ॿुधायां पियो नियाणियुनि जे जेको आपघात जा जेके मामला साम्हूं अची रहिया आहिनि, मीरपुर ख़ासि में जेको थियो आहे ऐं उनखां पहिरीं ॿिया सिंध यूनिवर्सिटी में बि थिया आहिनि, चांटका जे अंदरि इश्यूज़ साम्हूं रिपोर्ट थियूं आहिनि। तव्हां सम्झी सघियो त जेको ॿुधायो वञे थो त इहे हिरासमेंट्स या जेके मुख़्तलिफ़ इशूज़ इहे ई आहिनि, पस मंज़र छा आहे? बिल्कुलु इहे न थियणु खपनि ऐं अफ़सोसनाक वाक़िया आहिनि। शहीद बेनज़ीर आबाद जो जेको बोर्ड आहे उन जे अंदरि हिकिड़ो मुल्क जी हिकु इंतिहाई अहम सियासी शख़्सियत आहे, उन जे वेझे हिकिड़े माण्हूअ जे पुट खे पहिरीं पोजीशन ॾेई गोल्ड मेडल ॾिनो वियो जॾहिं उनजी दाख़िला बि उन बोर्ड में हुई कोन। असां ताईं का बि जेकॾहिं शिकायत पहुचे थी, का कंप्लेन पहुचे थी त असीं हुनजो फ़ौरन एक्शन खणूं था। ॿियनि सूबनि जे हदुनि खे लॻंदड़ असांजा ज़िला आहिनि, उन्हनि सूबनि जा ॿार बची जेके असांजे पेपर ॾियनि था, छाकाणि हुते कापी कोन्हे, असां वटि कापी जी आज़ादी आहे। बोर्ड जा चेयरमैन या कंट्रोलर हाणे उहे बि भरी पैसनि जी ॾेई पोइ अची उहा पोस्टिंग वठनि था। हाणे जेको भरी पैसनि जी भरे अची सीट ते वेहंदो उहो ज़ाहिर आहे वरी पंहिंजी रिकवरी बि कंदो। एजुकेशन में करप्शन हुजे, बोर्डनि में करप्शन हुजे, यूनिवर्सिटीज़ में करप्शन हुजे, उस्ताद करप्शन कंदा हुजनि, तालीम खाते जा ऑफिसर करप्शन कंदा हुजनि, VC करप्शन कंदा हुजनि, जेको डिपार्टमेंट तालीम जो जंहिंखे समाज खे ठाहिणो आहे उहो ई निसूरो करप्ट हुजे। शहीद फाज़ल राव जे नज़रिए खां ज़ुल्फ़िकार भुट्टो जो नज़रियो वॾो आहे, मूंखे हिते अचणु खपे। पावर जी ॻाल्हि ई कोन्हे न।